केरु आहे जेको सवाल करण खां रोके थो? ज़ुल्म थींदो त सवाल बि उथंदा। ख़राब हुक्मरानी, करप्शन, अकरबा परवरी, बुख, बेरोज़गारी छा अवाम जो मुक़दर आहे? न मयारी स्कूलों, नई मयारी अस्पताल, कोसगर बणियल ज़ुबू हाल अस्पतालों, सरकारी ज़मीनुनि, डंडुनि, वाहुनि, शाखुनि ऐं पटनि ते कब्ज़ा। नौजवाननि लाइ रोज़गार जा ज़रिया या सरकारी कारखाना खोलण वारा वाइदा पूरा थिया? अंधे, ॿोड़े ऐं गूंगे माशरे में ख़ौफ़ जी दीवारुनि खां सवाल केरु कंदो? इक़्तिदार जी हासिलात खां पोइ हुक्मराननि जी करप्शन ऐं बेज़ाब्तियूं, समूरे माशरे जा मसला, मामला, तज्ज़िया ऐं इंटरव्यू। ख़राब हुक्मरानी जो राज आख़िर ख़त्म कॾहिं थींदो? अणचूंडियल हुक्मरान इक़्तिदार जा धणी ऐं चूंडियल हुक्मराननि लाइ ज़ंदान जूं दीवारूं आख़िर छो? ऐं इंटरव्यूज़ जे लाइ ॾिसंदा रहो प्रोग्राम स्पेशल टास्क